أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا صاحبي السجن أما أحدكما فيستقي ربه خمرا وأما الآخر فيسلب فتأكل الطير من رأسه قضي الأمر الذي فيه تستفتيان وقال للذين ظن أنه ناج منهم اذكرني عند ربك فأنساه الشيطان ذكر ربه فلبث في السجن بضع سنين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته. ये आयत नंबर 41 ऐं 42 आयत हुयूं सूरह यूसुफ जूं. इन खां पहिरियां यूसुफ अलैहिस्सलाम गुफ़्तगू करे रहियो हुआ कंहिंसां पंहिंजे जेल खाने जा जेके साथी अथसि उन्हनि सां गुफ़्तगू उन्हनि जी कंटिन्यू आहे. पहिरियां उन्हनि खे दावत ॾिनई, हाणे उन्हनि खे उन्हनि जेको सुवालु कयो उन्हनि ॿिनि आयत में उन्हनि जेको सुवालु कयो ख़्वाबु ॿुधायो उन्हनि जे बारे में उन्हनि खे जवाबु ॾींदो ऐं ॿियो उन्हनि मां हिकिड़े खे रिक्वेस्ट बि कंदो त जॾहिं तूं ॿाहिरि वञे त तूं जेको आहे मुंहिंजो ज़िक्र कजांइ बादशाह सां. त हिननि आयात में जेको आहे इहा शइ मैंशन थियल आहे हिननि ॿिन्हिनि में. त यूसुफ अलैहिस्सलाम चए थो या साहिब जी सिजनी. हाणे इहो या साहिब जी सिजनी पोइ जेको हिन खां 2 या 3 आयत पहिरियां बि यूसुफ अलैहिस्सलाम चयो उन्हनि खे, पर हिननि आयत में वरी थो चए. ऐं पोयूं जेके आयत हुयूं उन्हनि में चयईं त मुंहिंजा जेल खाने जा साथी हो जेके इलाही रब आहिनि उहे सुठा, इलाही मास्टर सुठा, या हिकिड़ो अल्लाह जेको आहे उहो सुठो, हिकिड़ो इलाही रब जेके डिफरेंट सोच रखंदा हुजनि उहे सुठा, या हिकिड़ो अल्लाह जेको आहे वाहिदुल क़हार उहो सुठो. उन्हनि खे पैगाम पियो ॾिए. पर हाणे हिन आयत में वरी हिननि खे चए थो या साहिब जी सिजने. वरी ॿियो दफ़ो उन्हनि खे छो थो चए? इन मां 2 शयूं आहिनि. हिकिड़ी त इहा शइ जॾहिं असां कंहिंखे लक़ब सां साहिब जी माना आहे त जेको तव्हांजो जिगरी दोस्त हुजे जंहिंसां तव्हां घणो वक़्तु गुज़ारियो हुजे. त जेको 2 शयूं आहिनि. हिकिड़ी इहा त जॾहिं असांखे कंहिंजो ध्यानु खपंदो आहे त असां उनखे नाले सां या वरी असां उनखे लक़ब सां कॉल कंदा आहियूं, सॾु कंदा आहियूं. ॿी शइ इहा आहे त जॾहिं असांखे तव्हांखे कंहिंखे रेस्पेक्ट ॾियणी हूंदी आहे, तव्हां कंहिंजी ॻाल्हि ॿुधी आहे गौर सां, वरी तव्हां उनखे उनजी ॻाल्हि जो जवाबु था ॾियो ऐं रेस्पेक्टफुली जवाबु था ॾियो ऐं तव्हांखे उन्हनि माण्हुनि जी वैल्यू आहे जेको तव्हां सां गुफ़्तगू करे रहियो आहे ऐं तव्हां उन्हनि खे उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी आहे, गौर सां ॿुधी आहे ऐं तव्हां उन्हनि खे जवाबु जेको आहे सुठे नमूने कॉल करे रेस्पेक्टेड वे में ॾियणु था चाहियो. यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहू व तआला इल्मु ॾिनो, हिकमत ॾिनी ऐं उहे मुहसिनीन मां हुया. त यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त कीअं स्पीच कबी आहे, कीअं ॻाल्हाइबो आहे. त यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे फील पियो कराए त तव्हांजी मुंहिंजे दिलि में इज़त आहे, तव्हांजी रिस्पेक्ट आहे, तव्हां जेका शइ मूंखे ॿुधाई आहे उहा मूंखे यादि आहे. ऐं वरी उन्हनि खे या साहिब जी सिजने सां इहो लक़ब ॾेई उन्हनि खे सॾु कयईं. अच्छा, उनखां पोइ चई अमा अहदुकुमा फयस्तक़ी रब्बहु ख़मरा. तव्हां मां जेको हिकिड़ो आहे उहो पंहिंजे रब मतिलबु मास्टर, रब चवंदा आहिनि उन दौर में मास्टर खे, त रब हू पंहिंजे रब खे, पंहिंजे किंग खे, मास्टर खे शराब ठाहे ॾींदो ऐं शराब सर्व कंदो. शराब ठाहिण ऐं सर्व करणु, हिकिड़ा त हूंदा आहिनि वेटर शराब सर्व कंदा आहिनि, उहे ठाहींदा न आहिनि. ॿिया हूंदा आहिनि जेके स्किल्ड पर्सन हूंदा आहिनि, जेके इहा नॉलेज हूंदी आहे त कीअं शराब निचोड़बो आहे, कीअं ठाहिबो आहे, केतिरी मिक़दार हुजे. मूंखे हिन शइ जी ख़बर न आहे पर मां सिर्फ़ु पढ़ियो आहे त उहो हिकिड़ो स्किल आहे, उहो हिकिड़ो हुनुरु आहे जेको उनखे हुयो, जेको हिकिड़ो ॼणो हुयो उनखे हुयो. उनखे चयईं त तूं जेको आहे ॿाहिरि निकिरी वेंदे ऐं जल्दी ॿाहिरि निकिरंदे ऐं तूं पंहिंजे बादशाह खे, पंहिंजे रब खे जेको आहे शराब सर्व कंदे, शराब उनखे पेश कंदे. हिकिड़े खे चई थो तव्हां मां हिकिड़ो जेको आहे उहो ॿाहिरि निकिरंदो ऐं शराब सर्व कंदो. उनखां पोइ व अमल आख़िर, ऐं जेको ॿियो आहे फयुस्लबु फताकुलु तैरु मिर रासिही. ऐं तव्हां मां जेको ॿियो आहे उहो जेको आहे उनखे मौत ॾिनी वेंदी, सज़ाए मौत ॾिनी वेंदी. उहा बि अहिड़ी जेका इबरतनाक हुजे ऐं उनजे जेको रास आहे मतिलबु उनजो जेको मथो आहे, स्कल आहे, उन मां गोश्त जेको आहे केरु खाईंदा? तैर, जेके पखी आहिनि, गिजूं आहिनि, उहे उन मां गोश्त खाईंदियूं. त हाणे इहा तमामु हिकिड़ी ख़राबु ख़बर आहे हिकिड़े ॼणे लाइ, ऐं ॿिए ॼणे लाइ इहा सुठी ख़बर आहे छो जो उहो निकिरंदो. त जंहिंजे लाइ यूसुफ अलैहिस्सलाम ईअं न चईं त तूं जेको आहे शराब खाने तूं शराब सर्व कंदे किंग खे, ऐं ॿिए खे ईअं न चईं त तोखे जेको आहे सज़ाए मौत ईंदी ऐं उहा बि इबरतनाक. ईअं न चईं, चईं तव्हां मां हिकिड़ो ऐं ॿियो. ईअं न चईं छो जो इहा तमामु हिकिड़ी बैड न्यूज़ हुई, छो जो उहो सोचे आहे त हुनजे लाइ इहा गुड न्यूज़ आहे, मुंहिंजे लाइ एॾी बैड न्यूज़ आहे, एॾी तमामु बुरी ख़बर आहे.
त हुननि खे इन करे यूसुफ हालांकि इहा शइ क्लियर हुई हिकिड़े ॼणे जेको ख़्वाबु ॾिठो शराब वारो हुनजे लाइ हिकिड़ी इहा ऑब्वियस शइ आहे, इहा ई कंफर्म न्यूज़ आहे त तूं वञी साॻियो ई कमु कंदे। ऐं ॿिए जे ख़्वाबु ॾिठो त मूंखे पखी मुंहिंजे ब्रेड था खाइनि मथे मां ब्रेड खणी वञा थो ऐं पखी उहे खाइनि था, उहो हुनजे लाइ इहा हिकिड़ी कोई बि हुनखे इहा ॿुधाईंदो न्यूज़ त इहा हिकिड़ी कंफर्म न्यूज़ आहे। पर यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे वात सां न चयो तव्हां मां हिकिड़ो जेको आहे उहो शराब न चुईंदो ऐं ॿियो जेको आहे उनखे इबरतनाक सज़ा ईंदी ऐं पखी हुनजे मथे मां गोश्त खाईंदा। त इहा जेका बैड न्यूज़ आहे यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे डायरेक्ट ॿुधाए छॾी, ईअं न त उन्हनि खे चई त न ईअं नथो थी सघे या न। त कॾहिं कॾहिं सच जेको आहे उहो तमामु ख़राबु हूंदो आहे पर सच ॿुधाइणो पवंदो आहे। जीअं अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तव्हांखे मोकिलियो आहे छाजे लाइ, बशीर व नज़ीर आहे, मतिलबु गुड न्यूज़ सुठी ख़बर ॿुधाइण वारो ऐं वार्निंग ॾियण वारो ऐं ख़बरदार करण वारो। त सिर्फ़ु अगरि सुठी ख़बर कंहिंखे ॿुधाइजे त उहो सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगी पॉज़िटिव में ई गुज़ारींदो, उहा ज़िंदगी उनजी ख़ुशी में ईअं ई गुज़री वेंदी, न कुझु बि न सोचींदो। त अल्लाह ताला चए थो तव्हांखे वार्निंग बि आहे ऐं तव्हांखे गुड न्यूज़ बि आहे। अगरि अल्लाह जे रस्ते ते असां हलंदासीं त असांखे गुड न्यूज़ आहे, अगरि असां उहो रस्तो न चूज़ कंदासीं त वार्निंग बि हिकिड़ी साइड खां आहे। त कॾहिं कॾहिं सच जेको आहे उहो ॿुधाइणो पवंदो आहे। ईअं न आहे त को जीअं अॼुकल्ह जे दौर में को मरीज़ आहे, कंहिंखे को कैंसर डायग्नोस थो थिए त उनजा जेके रिलेटिव्स हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि न ॿुधाइजो, हिनखे न ॿुधाइजो, छो जो जंहिंजो जिस्म आहे उनखे वधीक ख़बर हूंदी। मुंहिंजो जिस्म आहे, मुंहिंजे जिस्म खे वधीक ख़बर आहे, त बेटर आहे माण्हू उनखे ॿुधाए छॾे, भले उन वक़्तु न, पर छो जो उन माण्हू खे अल्टीमेटली ख़बर पइजी वेंदी त मूं वटि छा आहे, मूंखे छा आहे। त उहो हिकिड़ो स्किल आहे, डॉक्टर खे ख़बर हूंदी आहे त कहिड़े नमूने पेशेंट खे इहा जेका न्यूज़ आहे उहा कीअं ब्रेक कजे, उहा कहिड़े नमूने ॿुधाइजे। छो जो डॉक्टर अगरि ॿुधाईंदो त उनखे सम्झाए करे ॿुधाईंदो, पर अगरि उनखे ॿियो कोई फैमिली मेंबर ॿुधाईंदो उहो बि उनखे आथत ॾेई सम्झाए करे ॿुधाईंदो। पर अगरि उनखे पाण ख़बर पई या को अहिड़ो माण्हू हुयो जंहिं डायरेक्ट उनखे ॿुधायो त इहा हिकिड़ी वॾी शॉकिंग न्यूज़ हूंदी। त यूसुफ अलैहिस्सलाम हुननि खे रिस्पेक्टेड वे में उनखे ॿुधाए थो त इहा शइ ईअं ई आहे। हाणे जंहिंखे बैड न्यूज़ ख़बर पई यकदमि उहो छा कंदो, न ईअं न हूंदो, मां इहो ख़्वाबु न ॾिठो आहे या इहो ईअं न हूंदो, ईअं नथो थी सघे, ईअं ई आर्ग्यूमेंट कया हूंदा उन्हनि। त उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम छा था फ़रमाइनि, जॾहिं को आर्ग्यूमेंट कंदो आहे त उनखे असां छा कंदा आहियूं, वापसी में शइ ॿुधाईंदा आहियूं त न इहा शइ ईअं ई आहे। जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ो वञे त माण्हू कोर्ट में उनजी पसंदि जो फ़ैसिलो नथो मिले, वरी हाई कोर्ट में थो वञे उनजी पसंदि जो फ़ैसिलो उते बि न आहे, वरी सुप्रीम कोर्ट जो चांस उॾे थो वञे, पर उते बि उनखे जेको आहे उनजी पसंदि जो फ़ैसिलो नथो मिले। त उनखां पोइ उन वटि ॿी का बि शइ न आहे जो ॿियो काॾे वञे। त यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे फ़रमाईंदा क़ुदियल अम्रुल लज़ी फ़ीही तस्तफ़्तियान, तव्हां जेका मूंखां शइ पुछी रहिया आहियो, तव्हां जेका मूंखां शइ तस्तफ़्तियान फ़तवा वठी रहिया आहियो, इहा शइ अमर आहे, इहा शइ थी चुकी आहे, इहा शइ ईअं ई थींदी, इन में का बि गुंजाइश कोन्हे का। ऐं इहा नॉलेज अल्लाह सुब्हानो ताला कंहिंखे ॾिनी, यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिनी। जीअं असां मां घणा माण्हू, तव्हां मां असां मां घणा माण्हू ईअं हूंदा आहिनि त मूंखे अगरि को कमु करिणो आहे या तव्हांखे को कमु करिणो आहे जंहिंमें तव्हांखे शरई फ़तवा थो खपे, जेको दीनी फ़तवा थो खपे त मां इहो कमु कयां जाइज़ आहे या इहो कमु नाजाइज़ आहे, जाइज़ न आहे जो मां इहो कमु न कयां। त मूंखे उहा जेका फ़तवा खपे थी मुंहिंजी मर्ज़ी जी खपे, छो जो मूंखे इहो कमु करिणो आहे, तव्हांखे इहो कमु करिणो आहे, इन करे तव्हांखे उहा जेका फ़तवा आहे तव्हांजी मर्ज़ी जी थी खपे। तव्हांखे आलिम ॾे वियो, मुफ़्ती ॾे वियो, फ़तवा वरिती, तव्हांखे उन जेको आहे स्ट्रेट फॉरवर्ड अल्लाह जो अहकाम, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहकाम ॿुधाए छॾिया त इन कम में हीअं ई आहे ऐं इहो तोखे हीअं हीअं करणु घुरिजे। तव्हांखे तव्हांजी मर्ज़ी जी फ़तवा नथी मिले, तव्हां छा कंदव, ॿिए ॾे वेंदव त मूंखे अञा पंहिंजी मर्ज़ी जी कान का गुंजाइश निकिरे, मूंखे पंहिंजी मर्ज़ी जी फ़तवा मिले, छो जो मूंखे इहो कमु करिणो आहे। ॿिए ॾे वियो, उन बि तव्हांखे स्ट्रेट फॉरवर्ड चई छॾियो त न इहा शइ ईअं न आहे, तव्हांजी मर्ज़ी जी फ़तवा न मिली। पोइ तव्हां छा कंदव त माण्हू छा कंदा आहिनि त इंटरनेट ते या कंहिं अहिड़े माण्हू ॾे वेंदा आहिनि जेको तव्हांजी मर्ज़ी जी फ़तवा तव्हांखे ॾिए, छो जो तव्हांखे इहो कमु करिणो आहे। त इहा जेका अॼुकल्ह त पैसनि ते बि फ़तवा मिलंदी आहे, त अल्लाह सुब्हानो ताला यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो त इहा शइ अमर आहे अल्लाह जो, इहा शइ चेंज नथी थी सघे। अगरि कोई मूंखे ॿुधाए थो ऐं उहा जेका शइ ॿुधाए थो मूंखे पंहिंजी मर्ज़ी जी फ़तवा थो ॾिए, त इहा अल्लाह जे अहकामनि खे चेंज नथी करे सघे। इहा शइ अहिड़ी आहे जेका उन माण्हू मूंखे ॿुधाई, उन मुफ़्ती या उन आलिम या उन मौलवी, कंहिं बि कंहिंखां बि मां फ़तवा वरिती, मां इन जे करे ई वरिती जो मूंखे पंहिंजी पसंदि जी फ़तवा बि खपे। मूंखे ॿिनि जॻहनि तां टिनि जॻहनि तां ख़बर पइजी वई त इहो कमु न आहे करिणो, जाइज़ न आहे, पर मां पंहिंजी पसंदि जी फ़तवा वठण लाइ मां को बि इंटरनेट तां सर्च करे, यूट्यूब तां, गूगल तां, किथां बि सर्च करे मां पंहिंजी पसंदि जी फ़तवा वठी करे मां उहो कमु कंदुसि। पर इट डज़ंट मीन, इन जो इहो मक़सदु न आहे त इहो अल्लाह जे तरफ़ां इहा शइ आहे ऐं अल्लाह जे तरफ़ां
इहा शइ आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे ॿुधाए थो त इहो हिकिड़ो अमर आहे, इहो थी चुको आहे, भले कोई कुझु बि चए त मञो या न मञो, इहा शइ ईअं ई थींदी, इहो अलाह सुब्हानो व तआला जे तरफ़ां आहे। तव्हां जेका मूंखां शइ पुछी रहिया आहियो, मूंखां जेका कंफर्म करे रहिया आहियो, मूंखां जेका फ़तवा वठी रहिया आहियो, इहो मैटर जेको आहे इहो ईअं ई थी चुको आहे, इहो डिसाइड थी चुको आहे, इन में का बि गुंजाइश कोन्हे। त हिन खां पोइ वारी आयत वक़ाल लिल्लज़ीन ज़न्न अन्नहु नाजिम मिनहुम अज़कुरनी फी इन मिनहुम अज़कुरनी इंद रब्बिक, ऐं उन्हनि ॿिन्हिनि मां जंहिं लाइ गुमान थियो आहे, यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿिन्हिनि मां जंहिं लाइ इहो गुमान थियो त जेको जेल मां निकिरंदो, ज़न चवंदा आहिनि गुमान, पर गुमान बि अहिड़ो जंहिंजो को एविडेंस हुजे, जंहिंजी का ऑथेंटिसिटी हुजे, जंहिंजी को सबूत हुजे, उनखे चवंदा आहिनि ज़न। जीअं मिसाल जे तौर ते तव्हांखे का न्यूज़ ख़बर पई व्हाट्सअप जे ज़रिए, फेसबुक जे ज़रिए या न्यूज़ चैनल जे ज़रिए, अख़बार जे ज़रिए, तव्हां उन न्यूज़ जी तस्दीक किए बग़ैर, तव्हां तस्दीक उन जी न कई ऐं तव्हां उहा न्यूज़ अॻिते फैलाए छॾी, ऐं तव्हांजी नज़र में इहा न्यूज़ 100% आहे, इन में का बि गुंजाइश कोन्हे, ऐं उहा जेका आहे तव्हांजी नज़र में तव्हां सम्झी छॾियो त इहा 100% न्यूज़ आहे। पर ॿियो माण्हू आहे हिकिड़ो, उन न्यूज़ पढ़ी या को मैसेज पढ़ी या अख़बार पढ़ी, उन चयो त न इहा न्यूज़ ते मां ईअं न कंदुसि, मां न ई मां अॻिते फैलाईंदुसि, न ई मां इन ते यकीन कंदुसि जेसि ताईं की मूंखे को पको सबूत न मिले, तेसि ताईं मां इन शइ ते यकीन न कंदुसि। हिकिड़े लाइन ते या ॿिनि लाइनुनि ते या हिकिड़े चैनल जे चवण ते मां इन शइ ते यकीन न कंदुसि जेसि ताईं की मूंखे सबूत न मिले। उनखे चवंदा आहिनि जेको कन्विंस, जेके सोच हुजे माण्हू जी 100% उन जा कन्विंस जा या सबूत जा हुजनि, उनखे छा चवंदा आहिनि ज़न। यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको गुमान थियो, उन्हनि जे सबूत जेको बि हुयो, यूसुफ अलैहिस्सलाम खे नॉलेज हुई, इल्मु हुयो, उन इल्म जे ज़रिए त उन्हनि खे चई त अन्नहु नाजिन, नाजिन चवंदा आहिनि त जीअं जेको जल्दी में निकिरणु ॿार, जेको जल्दी में ॿाहिरि निकिरे, हाणे जंहिंजे तरफ़ खां गुमान थियो, कंफर्म हुयो त जेके जेल मां निकिरंदा, जेके पंहिंजे बादशाह खे शराब सर्व कंदा, उन्हनि खे चयो मिन हुमत कुरनी इंद रब्बिक, त मुंहिंजो ज़िक्र कजां इंद रब्बिक, पंहिंजे बादशाह सां, पंहिंजे रब सां, पंहिंजे किंग सां। हाणे इंद चवंदा आहिनि, हाणे जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू मस्जिद में अंदरि आहे, हिकिड़ो माण्हू मस्जिद जे सराउंडिंग में आहे, उनजी चौधारी आहे, अंदरि न आहे मस्जिद में, जेको माण्हू मस्जिद जे अंदरि आहे उनखे चवंदा आहिनि फिल मस्जिद, मस्जिद जे इनसाइड, ऐं जेको उनजी चौधारी आहे मस्जिद जे अंदरि न आहे, उनजी सराउंडिंग में आहे, बाउंड्री में आहे, उनखे चवंदा आहिनि इंद। त यूसुफ अलैहिस्सलाम उनखे चयो, उन्हनि खे चई जेको इंद रबिक, जेको बादशाह जे चौधारी, मतिलबु बादशाह जे महल में ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो शराब सर्व कंदो, त उते मिनिस्टर बि ईंदा हूंदा, बादशाह जा VIP गेस्ट बि हूंदा, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहे असांखे ख़बर आहे त अल्लाह ताला उन्हनि खे इल्मु ॾिनो, हिकमत ॾिनी, ऐं उहे मुहसिनी मां हुया। 2 दफ़ा इन सूरह में अल्लाह सुब्हानो व तआला असांखे ॿुधाए चुको आहे त यूसुफ अलैहिस्सलाम कंहिंजे घर में हुया, अज़ीज़ जे घर में, जेको वॾो मिनिस्टर हुयो, वॾो वज़ीर हुयो, उनजे घर में हुया, ऐं उनजे घर में जेके बि वज़ीर ईंदा, जेके बि VIP ईंदा, उन्हनि सभिनि सां उन्हनि जो कॉन्टेक्ट हूंदो, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा, उन्हनि खे सर्व कंदा शयूं, उहे सभु यूसुफ अलैहिस्सलाम जे मुहसिन हुजणु ऐं उनजे तालीम हुजणु ऐं उनजे हिकमत हुजण जे करे यूसुफ अलैहिस्सलाम खे सभई सुञाणींदा। जेके बि उतां जा वॾा माण्हू हुया यूसुफ अलैहिस्सलाम खे सभई सुञाणींदा, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम अचानक जेको आहे उन्हनि खे अज़ीज़ मिनिस्टर जेल में विझराए छॾियो, या मिनिस्टर जी वाइफ, ऐं विदाउट बग़ैर कंहिं केस जे, कंहिंखे बि ख़बर न हुई त यूसुफ अलैहिस्सलाम किथे हुया। त हुननि चयो त यूसुफ अलैहिस्सलाम चयो जॾहिं उते वञे त जेको किंग जी सराउंडिंग आहे, जेके तूं वज़ीर हूंदा, ॿिया हूंदा, उन्हनि सां मुंहिंजो ज़िक्र कजां, सिर्फ़ु मुंहिंजो उन सां ज़िक्र कजां त यूसुफ जेको आहे उहो जेल में आहे। ईअं न त यूसुफ बग़ैर गुनाह जे जेल में आहे छा, बसि सिर्फ़ु मुंहिंजो ज़िक्र कजां उन्हनि सां। उन्हनि खे अॻु में ई ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम केरु हुया, उन्हनि जो कैरेक्टर छा हुयो, उहे मुहसिन हुया ऐं उहे उन्हनि खे इल्मु हुयो, उन्हनि सभिनि खे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़बर हुई, सिर्फ़ु मुंहिंजो उन्हनि सां ज़िक्र कजां इंद रबी। पोइ उन खां पोइ चयो फ़अंसाहु शैतानु ज़िक्र रब्बिही फ़लबिसा फ़िस्सिज्नि बिदअ सिनीन, ऐं जॾहिं उहे निकिरी विया जेल मां, जेके उन जा शराब सर्व करण वारा हुया, जॾहिं उहे निकिरी विया त उन्हनि खे चयऊं, उन्हनि खे जेको आहे शैतान विसारे छॾियो त यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़िक्र कनि, ऐं उनखे केतिरा ई टाइम बिदअ सिनीन, केतिरो टाइम, इलाही अरसो गुज़री चुको, इलाही साल गुज़री चुका, सिनीन चवंदा आहिनि सालनि खे, केतिरा ई वरह, केतिरा ई साल गुज़री विया जो शैतान उन्हनि खे इहा शइ विसारे छॾी त उहो पंहिंजे किंग जे भरिसां या किंग सां या मिनिस्टर सां यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़िक्र कनि। हाणे इन मां हिकिड़ो जेको साथी हुयो उनखे इबरतनाक सज़ा हुई,
युसलबु जी मतिलबु अहिड़ी सज़ा जेका मौत ॾेई करे उछलाए छॾिजे ऐं उहो बि अहिड़ी जॻह ते जिते पखी अची उन जी लाश खाइनि जीअं ॿिया माण्हू ॾिसनि ऐं उन मां इबरत हासिलु कनि ईअं सम्झनि अगरि मां अहिड़े क़िस्म जो गुनाह कयो त मूंसां बि इहा ई हशर थींदो त पखी जीअं हाणे तव्हां जानवर ॾिसंदा रस्ते में को मरियल आहे पखी गिजूं अची उन खाईंदियूं आहिनि त आख़िर में वञी उनजो मथो ऐं जेको सीने जूं जेके हॾियूं आहिनि इहे साबित बचंदियूं आहिनि सीने जे अंदरि जो गोश्त खाईंदा आहिनि पर मथो सॼो साबित हूंदो आहे उन में अंदरि जेको मग़ज़ आहे उस ताईं पखी न पहुची सघंदा आहिनि त हिन में चयल आहे तेर मिर रास ई जेको रास जो जेको मथे जो गोश्त आहे मतिलबु अंदरि जेको ब्रेन आहे अंदरि जेको मग़ज़ आहे पखी उहो खाईंदा त उहो जेको स्कल आहे असांजो हे जेको स्कल बोन आहे इन जे मथां सिर्फ़ु स्किन आहे इन जे जेको अंदरि आहे बोन आहे उनखां पोइ मग़ज़ आहे पोइ गोश्त आहे त उहा शइ जेका पखी खाईंदा उहा इन हॾे जे अंदरि जी शइ खाईंदा त कुझु मुफ़सिरीन कुझु ईअं बि लिखियो आहे त थी सघे थो उन्हनि खे एॾी दर्दनाक मौत ॾिनी वई हुजे जो उन्हनि जो मथो ई फाटी पियो हुजे ऐं उनखां पोइ उनजी लाश जेका आहे उछलाई वञे ऐं उन मां जेको पखी खाइणी इहा तमामु बैड न्यूज़ आहे तमामु बुरी ख़बर आहे जंहिंखे यूसुफ अलैहिस्सलाम ॿुधाए रहिया हुया त इहा शइ जेका आहे इहा अमर आहे अल्लाह सुब्हानो व तआला जो ऐं अल्लाह सुब्हानो व तआला फरमायो त यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त इहा शइ कोई बि चेंज नथो करे सघे इहा शइ ईअं ई थियणी आहे त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानो व तआला ते उनजो यकीन हुयो जेल में आया दुआ घुरी आया पर हाणे जेको साथी निकिरे थो उन्हनि खे चवनि था उन्हनि खे छा था चवनि त पंहिंजे रब सां पंहिंजे किंग सां ज़िक्र कजांइ ऐं अल्लाह जा नबी हुया अल्लाह जी खे मञींदा अल्लाह जो शुकुरु कंदा पर उन्हनि खे चयो हाणे अगरि ईअं सोचे न यूसुफ अलैहिस्सलाम त न अल्लाह सुब्हानो ताला पाण ई मूंखे जेल मां कढंदो त उन्हनि खे न चवंदा पर उन्हनि पंहिंजो जेको रिसोर्स हुयुनि जेका शइ हुयनि उहा पंहिंजी इस्तेमालु कयूं त वञी मुंहिंजो ज़िक्र कजां पंहिंजे मास्टर सां पंहिंजे रब सां त जीअं चवंदा आहिनि मूसा अलैहिस्सलाम जॾहिं पैदा पिया थियनि उन वक़्तु फ़िरौन जेको आहे मूसा अलैहिस्सलाम बनी इसराईल क़ौम मां हुया फ़िरौन छा कंदो जेको बि पुटु ॼमंदो बनी इसराईल मां उनखे उन साल उन माराइण जो हुकुम ॾेई छॾियो छो जो उनखे फ़िरौन खे कंहिं नजूमी कंहिं चयो त हिन साल जेको बनी इसराईल क़ौम में को हिकिड़ो छोकिरो या पुटु ॼमंदो जेको तुंहिंजी हुकूमत किराईंदो त फ़िरौन हुकुम ॾेई छॾियो जेको बि हिन साल पुटु ॼमे छोकिरो ॼमे उनखे मारे छॾियो जंहिं बि घर में को ॿार जो रोइण जो आवाज़ु ईंदो ख़बर पवंदी आहे माई प्रेगनेंट आहे फ़िरौन जी आर्मी वेंदी ॾिसंदी अगरि छोकिरो आहे त उनखे माउ पीउ जे साम्हूं ई मारे छॾींदा त हाणे उन ई साल उन ई वक़्तु मूसा अलैहिस्सलाम जेको आहे उहो पैदा थिया हाणे मूसा अलैहिस्सलाम जी जेका वालदा हुई उन्हनि खे अल्लाह सुब्हानो व तआला प्रॉमिस कयो अल्लाह ताला चयो त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम ॼमे उन खीरु पीआरिजांइ ऐं पोइ उनखे पाणी में लोड़े छॾिजांइ कंहिं शइ में विझी करे ॿेड़ी टाइप में पाणी में लोड़े छॾिजांइ ऐं तो वटि वापसि ईंदो मूसा अलैहिस्सलाम तो वटि वापसि ईंदो इहो कंहिं प्रॉमिस कयो मूसा अलैहिस्सलाम जी वालदा सां इहो अल्लाह सुब्हानो व तआला प्रॉमिस कयो पोइ मूसा अलैहिस्सलाम जी जेका वालदा हुई उन्हनि ईअं कयो उनखां पोइ पंहिंजी धीअ खे चयऊं त कुस ई मतिलबु मूसा अलैहिस्सलाम जाॾे जाॾे वञे उनजो स्टेप बाय स्टेप पीछो कर काॾे थो वञे अगरि उन्हनि खे हुजे हा त न अल्लाह ताला मूंसां प्रॉमिस कयो आहे त हाणे जेको आहे मूंखे चुप करे वेहणो आहे ऐं मां कुझु बि न कंदमि ऐं पंहिंजी धीअ खे ईअं न चवंदा चुप करे वेही रहंदा न अल्लाह सुब्हानो ताला प्रॉमिस कयो आहे मूसा अलैहिस्सलाम पाण ई मूं ॾे ईंदो न उन्हनि पंहिंजी धीअ खे चयो ख़ुशि ई मतिलबु मूसा अलैहिस्सलाम जे कढ वञ त ॾिस उहो काॾे थो वञे उहा वई ऐं ॾिठऊं फ़िरौन जे महल में मूसा अलैहिस्सलाम रोइनि पिया त उनखां पोइ उहे वापसि आया अल्लाह सुब्हानो ताला चए थो अहिड़ी तरह मां मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी माउ वटि जेको आहे वापसि कयो ऐं ॿी जॻह ते जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत कई त पहिरीं जंग जेका हुई जंग बदर उन में चंद मुस्लमान हुया ऐं मुशरिकीन जेके हुया उहे इलाही हुया उन्हनि जा हथियार बि हुया घोड़ा उठ उन्हनि वटि इलाही हुया मुस्लमान सिर्फ़ु चंद हुया उन्हनि वटि एतिरा हथियार बि न हुया ऐं जेके हिजरत करे आया मदीने में बि कुझु हुया एॾा न हुया जेके जंग लाइ राज़ी हुया त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई त हाणे जंग थियणी आहे मुशरिकीन मक्का निकिता आहिनि असां जंग कंदा त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी पूरी तयारी कई मदीने में तयारी करे जेको बि उन्हनि वटि हुयो पंहिंजी तयारी करे मदीने मां निकिता बदर जी जॻह ते आया पंहिंजा जेके बि साथी हुयनि उन्हनि खे पोज़ीशन ते बीहारियऊं उनखां पोइ अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ करणु शुरू कयूं ईअं न आहे त मदीने में अंदरि वेही करे उते ई अल्लाह खां दुआ कयूं या अल्लाह असां तुंहिंजी जंग था वञूं तुंहिंजे रस्ते ते आया आहियूं ऐं हाणे
तूं असांजी मदद फरमा, असां जेको हिते ई वेठा आहियूं तूं मदद फरमा। न, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असहाब सगोरा मोमिन मुस्लमान उहे उतां निकिता, उन जॻह ते विया, पंहिंजो तरफ़ां पूरो कयूं, पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ घुरियूं। त ॿिनि क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा उहे चवंदा आहिनि त जेके असां तवक्कल तो अल्लाह, जेको करण वारो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला करण वारो आहे, मां कुझु बि न कंदुमि, अल्लाह ताला कंदो, ऐं पंहिंजी महिनत जेका आहे पंहिंजी तरफ़ां जेका महिनत हूंदी आहिनि उहे न कंदा आहिनि। ऐं ॿिया अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके इलाही महिनती हूंदा आहिनि, इलाही महिनत कंदा आहिनि, ऐं उहे चवंदा आहिनि जेको कुझु मूंखे मिलियो आहे पंहिंजी महिनत सां मिलियो आहे, उन में अल्लाह सुब्हानहु व तआला जो उन्हनि खे इहा शइ न हूंदी आहे त इहा शइ अल्लाह जी तरफ़ां आहे, ऐं इन शइ में का अहिड़ी शइ उन कंदा आहिनि। त जॾहिं बि असांखे इहे शइ हुजे त असां पंहिंजी तरफ़ां महिनत, पंहिंजी तरफ़ां स्टेप खणणु घुरिजे, उनखां पोइ असांखे अल्लाह सुब्हानहु व तआला जी मदद जी गारंटी आहे, प्रॉमिस आहे, उन में को बि शक कोन्हे। त सक्सेस, कामयाबी ऐं फेल्यूर उहो कंहिंजे हथ में आहे, अल्लाह जे हथ में आहे। असां पंहिंजी तरफ़ां कयूं, अल्लाह खां दुआ कयूं, पंहिंजी तरफ़ां महिनत कयूं ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला दुआ कयूं, उनखां पोइ जेका सक्सेस आहे, कामयाबी आहे, ऐं जेका नाकामी आहे उहा कंहिंजे हथ में आहे, अल्लाह जे हथ में आहे। एतिरो यकीन असांखे हुजणु घुरिजे। जीअं मुंहिंजो दोस्त हुयो, कुझु वक़्तु अॻु में हुननि चयो त मैसेज कयो त मुंहिंजो एग्ज़ाम आहे, मुंहिंजे लाइ दुआ कर। मां चयोमांसि दुआ सां पास न थींदी, महिनत सां पास थींदी, तूं महिनत कंदी त पास थींदे। मां इहा दुआ कंदुमि त अल्लाह सुब्हानहु व तआला तोखे एतिरी स्ट्रेंथ ॾे, एतिरी हिमत ॾे त तूं टाइम ॾेई सघें, बुक्स पढ़ी सघें, इम्तिहान में तुंहिंजो फुल कंसंट्रेशन थिए, ऐं उनखां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला तुंहिंजी मदद कंदो इंशाअल्लाह, ऐं तूं पास थी वेंदे। पर महिनत कंदे त पास थींदे, सिर्फ़ु दुआ सां पास न थींदे, तोखे महिनत करणी पवंदी, उन सां गॾु गॾु दुआ बि करणी पवंदी। ईअं न आहे त सिर्फ़ु दुआ सां तूं पास थिए। त असांखे इहा शइ सम्झणु घुरिजे त असांखे पंहिंजी तरफ़ां ज़रूरु कोशिशि करणी आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी तरफ़ां पंहिंजी पूरी कोशिशि कई, उन्हनि खे चयूं त पंहिंजे रब सां, जेको पंहिंजे मास्टर सां मुंहिंजो ज़िक्र कजां, पंहिंजे किंग सां मुंहिंजो ज़िक्र कजां, ऐं जेके इन जेके सराउंडिंग में आहिनि उन्हनि सां मुंहिंजो ज़िक्र कजां। ईअं न त चुप करे जेल में वेही रहिया ऐं चयूं त न बसि इहो मां पंहिंजी दुआ घुरी आयो आहियां, जेल में आयो आहियां, हाणे मां हिते ई वेठो हुजां, अल्लाह सुब्हानहु व तआला जेॾी मर्ज़ी न। त तव्हांखे जेके बि रिसोर्सिस हुजनि, मूंखे जेके बि रिसोर्सिस हुजनि, जेके बि माण्हू हेल्प करणु अचनि था, असांखां उन्हनि खां हेल्प वठणु घुरिजे। ऐं जेके बि असांजा पंहिंजा ज़रिया हुजनि, रिसोर्स हुजनि, असांखे सिधे रस्ते लाइ अल्लाह जे अहकामनि जे अंदरि रही करे उहे शयूं यूज़ करणु घुरिजनि। बाक़ी ईअं न आहे त असां ग़लति रस्ते ते हुजूं पोइ उहे शयूं यूज़ कयूं त उहे यूज़लेस हूंदियूं, यूज़फुल न हूंदियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।